साईं आज़म भट्टी ते एतिरो ॻाल्हायो वियो आहे ऐं सम्झां थो त सभु दोस्त मूं समेत चवंदा असांजो ई दोस्त आहे। हर माण्हू इहा दावा करे थो त मुंहिंजो ई दोस्त आहे। लतीफ़ जी चवाणी त साहुड़ मूं जीअं सरतियूं जे ॾिसो सभई। लतीफ़ 300 साल अॻु में साईं जे लाइ चई वियो। साहुड़ मूं जीअं सरतियूं जे ॾिसो सभई, सुख थी सुम्हो कीन की वर पासो ॾेई, मुंहां अॻे ई गिड़ो सभु घड़ा खड़ी। सो यकीनन आऊं बि दावेदार आहियां त मुंहिंजो बि दोस्त आहे। सो उहा आख़िरी घड़ी अची पहुती आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे हिन मजलिस जे मोर जंहिंजे लाइ ही सॼो ही मांडाण सजायो वियो आहे, साईं आज़म भट्टी साहिब खे, जेके अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। आज़म भट्टी साहिब। बंदर जा बही सुखाणा सुख मफ़मो, कपर तो कुन करे जी माठी मंझ मई, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। हिन पिंडाल में मौजूदु सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं, हिन पंहिंजे बेपनाह ऐं भरपूर प्यार सां मूंखे नवाज़ियो। मूंखे हिकिड़ो लतीफ़ो यादि पियो आयो त कि हमरा खे गॾु विकिणो भई, गॾनि जी पिड़ी में वञी लथो, हेॾां होॾां कुंडू पा साईं हमरा सां केरु ॻाल्हाई न, गॾु विकामी न। नेठ खे सलाह ॾिनसि त बाबा विच वारे एजेंट खे झल, उहो तोखे खपाए ॾींदो, ईअं कोन विकाम तूं गॾु। हमरा वञी एजेंट खे झलियो, उन सां ॻाल्हाई तइ कई, उन हमरा अची वई रड़ियूं कयूं, बाबा ही गॾु लासी गॾु आहे, आला नसुल जो आहे, हिन जो ॾाढो फलाणे बादशाह वठो, हिन वटि फलाणे वठो। हमरा जंहिंमें ख़बरूं ॿुधियूं तवाई थी अची, यार अहिड़ो जे भलो गॾु आहे, पाण विकिणाई कोन थो। सो अॼु जेको दोस्तनि हिते पंहिंजो प्यार वंडियो, ऐं यकीनन उहो कोन थो लाह, पर आउं सम्झां थो त अॼु मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी जी घड़ी इहा आहे जो मुंहिंजा समूरा दोस्त, मुंहिंजा कुलीग ऐं मुंहिंजे काफ़िले जा सभु दोस्त ऐं साथी हिते मौजूदु आहिनि। पर उन खां वधीक मुंहिंजे लाइ ख़ुशी जी घड़ी उहा आहे त मुंहिंजी ज़िंदगी जे उत्साह जो हिकिड़ो वॾो ज़रियो मुंहिंजो चाचो नूरसन हिते मौजूदु आहे, जंहिंखे आउं पंहिंजी शऊरी ज़िंदगी जो पहिरियों उस्ताद तस्लीम कंदो आहियां। ऐं यकीनन सियासी हवाले सां जेका समाज में मुंहिंजी शुरूआति थी चुरपुर जी, उन में मुंहिंजो पहिरियों उस्ताद चाचो नूरसन हो। ख़ानदानी हवाले सां असां में तमामु घणो पढ़ो लिखो माण्हू हो, ऐं सियासी हवाले सां तमामु घणो एक्टिव हो, ऐं उनजे पोयां ई असां फ़िक्र GM सां फलाड़जी वियासीं। उन खां पोइ जॾहिं उनजे पाबंद फलासिल जो जेको वक़्तु हो, ऐं आउं सम्झां थो मुंहिंजो जेको शऊर परवान चढ़ियो, उहो समूरो उहो पीरियड हो जॾहिं आउं जेल में चाचे नूरसन सां लिख पढ़ कंदो हुउसि। असां हिक ॿिए खे ख़त लिखंदा हुआसीं, ऐं उन्हनि ख़तनि मूंखे तमामु घणो उत्साह आयो उन में। ऐं आउं सम्झां थो मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो तारीख़ी बाब आहे, उहे सभु जा सभु ख़त न रुॻो मूं वटि फहिड़ियल आहिनि, मौजूदु आहिनि, पर उन्हनि ख़तनि जो खोड़ सारो हिसो मूं उन टाइम ते इबरत मैगज़ीन में बि छपायो हो, उहो शायदि 2002 या 2003 में। त आउं 86-87 जो पीरियड आहे, ऐं चाचे वारा इंतिहाई एक्टिव हुआ सिंध जी क़ौमी तहरीक जे हवाले सां। मूंखे अॼु बि उहो पंधु यादि आहे, पीर असदुल्ला जे बंगले ते साईं GM फैद आयल हो, ऐं उन जी गाॾी जे पोयां डोड़ंदे डोड़ंदे ऐं साले नूनारी जी माड़ी ते पहुतो हुउसि। ऐं अॼु बि आउं सम्झां थो त उहो मुंहिंजो जेको डोड़ वारो सफ़र आहे, अॼु बि उहो जारी ऐं सारी आहे। उन समूरी सूरत हाल में थोरे जो खोड़ सारा दोस्त हुआ, काफ़िले में खोड़ सारा साथी हुआ, खोड़ सारा दोस्त पंहिंजो पलो आजो न कराए सघिया, खोड़ सारा दोस्त सस्ते मुल्ह विकामी विया, खोड़ सारनि दोस्तनि पंहिंजा क़िबला चेंज करे छॾिया। पर आउं सम्झां थो असां सिंध जा सूरमा खां वठी सिंध ॻाल्हाइती ताईं जेको फ़िक्र पढ़ियो हो, जंहिं फ़िक्र सां फलाड़ियल हुआसीं, 1995 में प्रैक्टिकली सियासत जी शुरूआति कई GFN क़ौमी महाव जे ठहण सां, जॾहिं साईं GM फैद जो विछोड़ो थियो 25 अप्रैल ते। ऐं उन टाइम ते बि चाचे नूरसन वारा पाबंद फलासल हुआ। ऐं 5-6 सालनि जे अरसे में जॾहिं
जीअं सिंध टुटी त असां वरी उन पोज़ीशन में मार्च करे वेही रहियासीं। पोइ तोड़े जो आउं 95 में जॾहिं डॉक्टर अज़ीज़ तालपुर वटि सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं अवामी अस्पताल ते, उतां खां मूं पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआति बि कई। हूअं त बुनियादी तौर ते आउं ॿाराणे अदब जो माण्हू हुअसि। सिंधी ॿारड़ा रिसालो निकिरंदो इसरार शाम जी इदारत में। 7 दर्जे खां मूं नंढड़ियूं कहाणियूं सोणा सुखनि ऐं इन क़िस्म जी लिखणनि सां पंहिंजी शुरूआति कई। उन समूरे पीरियड में आउं सम्झां थो त आउं हिन वक़्तु बि उन पोज़ीशन ते आहियां त आउं अञा बि पंहिंजो पाण खे शागिर्दु सम्झंदो आहियां ऐं सिख्या जो मुंहिंजो उहो मरहलो उहो सिलसिलो अञा ताईं जारी ऐं सारी आहे। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि ऐं सिंधी अदबी संगत जंहिं सॼी सिंध में असांखे सुञाणप अर्पी ऐं आउं सम्झंदो आहियां उहा सुञाणप मूं अकेले जी न पर असांजे समूरे सथ जी सुञाणप आहे। उन खां पोइ 2019 में जॾहिं असां अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जो बुनियादु विधोसीं, उन में बि असांजो इहो ई सथ समूरो शामिलु हो जेको अॼु असां सां गॾु आहे। तोड़े जो असां पंहिंजे तरफ़ां हड़ावड़ा कोशिशि कई उन सथ खे असां वधायूं ऐं उन में असां केतिरा कामयाबु थियासीं उहो अवां दोस्ती फ़ैसिलो करे सघो था। साईं रफ़ीक, साईं आगा, इंतिहाई सीनियर दोस्त असांजा आहिनि, साईं फूमार बि आहे। अदबी संगत जो उहो दौर बि जॾहिं असां 5, 7, 8, 10 ॼणा दोस्त वेही गॾिजाणियूं कंदा हुआसीं ऐं ॿियो को बि माण्हू कोन ईंदो हो। उन समूरे माहौल में जॾहिं 2012 में सिंधी अदबी संगत जूं ज़िमेदारियूं दोस्तनि मुंहिंजे हवाले कयूं ऐं सभिनी दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो त सेक्रेटरी जे उहिदे ते तव्हां उम्मीदवार बीहो। उन खां पोइ मुंहिंजी प्रैक्टिकल लाइफ में हिकिड़ो उभार बि आयो, हिकिड़ो उत्साह बि आयो ऐं दोस्तनि जे एतमाद खे मूं कोशिशि कई दोस्तनि जे एतमाद ते पूरो लहण जी ऐं उन में असां इहो ई खटियो, इहो ई पिरायो, इहो ई हासिलु कयो। दोस्तनि जूं मोहबतूं, दोस्तनि खे गॾु खणी हलणु ऐं हिन साथ जे सफ़र खे वधि खां वधि सुहिणो बणाइण जे लाइ असां जेका बि कोशिशि कई, तोड़े जो कोशिशुनि जो उहो सफ़र अञा बि जारी आहे ऐं सभिनी दोस्तनि जूं महिनतूं आहिनि, सभिनी दोस्तनि जो प्यारु आहे, सभिनी दोस्तनि जो इश्क़ आहे, मोहबत आहे जो सालनि पुॼाणा असांजो हीउ क़ाफ़िलो जेको आहे ॾींहों ॾींहुं वधे पियो, खुटे कोन पियो। तो उन समूरे सफ़र में आउं सम्झां थो तव्हां सभिनी दोस्तनि जेको मूंसां प्यारु वंडियो, जेके लफ़्ज़ मुंहिंजे लाइ अर्पिया, ऐं उन्हनि जो हक़ीक़त इहा आहे उन्हनि जो हक़दार कोन आहियां। छाकाणि जो साईं रफ़ीक चवंदो आहे त असां कयो कुझु बि कोन्हे, असां अञा ताईं धरती जो कर्ज़ बि कोन लाहे सघिया आहियूं। पोइ धरती जो कर्ज़ लाहिणु तमामु घणो ॾुखियो आहे ऐं सफ़र बि इंतिहाई कठिन आहे। कोशिशि कई अथऊं हिकिड़ी पंहिंजे वजूद खे, पंहिंजे नाले खे, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे हॾा में हिन पिंजरे खे किथे न किथे कंहिं सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, इल्मी अदबी हवाले सां, सकाफ़ती हवाले सां किथे न किथे मुतहरक रखण जी कोशिशि ज़रूरु कई अथऊं ऐं उन कोशिशि जा केतिरा ऐं कहिड़ा नतीजा निकिता आहिनि, निकिरनि था, उहो ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। पर आउं सम्झां थो त घटि में घटि आउं इन नतीजे ते पहुतो आहियां त असां पंहिंजा रवैया कॾहिं बि कोन विकिया आहिनि, असां पंहिंजा अहसास कॾहिं बि कोन विकिया आहिनि, असां पंहिंजे किरदार जी, पंहिंजे तहरुक जी कॾहिं बि का ॿोली लॻाए बाज़ार ते कोन बीठा आहियूं। उहो ई सबबु आहे जो हेतिरा सारा दोस्त अॼु बि असां इकठे आहियूं, असां पंहिंजे हिकिड़े ख़ूबसूरत सफ़र जा साथी आहियूं ऐं यकीननि जेके दोस्त खोड़ सारा अहिड़ा दोस्त हुआ जेके ज़िंदगी जे सफ़र में असां सां गॾु हुआ ऐं 48 साल जॾहिं मुंहिंजी ज़िंदगी जा गुज़री चुका आहिनि त आउं सम्झां थो लॻभॻि 4800 दोस्तनि मां थी सघे थो हर 6, 12 महीने 2 सालनि में असांजो को नओं क़ाफ़िलो बि जुड़ंदो हुजे। पर आउं सम्झां थो त मुसलसल 12-13 सालनि खां हीउ जेको असांजो क़ाफ़िलो जुड़ियो आहे, उन में असांजे सॼी ज़िंदगी जे मोहबतनि जो, सॼी ज़िंदगी जे इश्क जो जेको सफ़र आहे, उन जी समूरी ख़ुशबू जेका आहे उहा हिन क़ाफ़िले में समायल रही आहे ऐं उहा ख़ुशबू सॼी सिंध ताईं पहुती आहे। यकीननि सॼी सिंध मां जेके असांखे मोहबतूं मिलियूं आहिनि उहो ई असांजो हक़ीक़ी ऐं कुल सरमायो आहिनि ऐं अॼु जिन बि दोस्तनि मुंहिंजी सालगिरह जे मौक़े ते जेके बि मोहबतूं अर्पियूं, ऐं उन्हनि जो यकीननि हक़दार कोन आहियां। इहे अव्हांजा वण आहिनि, इहे अव्हां जूं सोचूं, एहसास ऐं रवैया आहिनि जो अव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो
ऐं आउं अव्हां सां इहो वचन थो करियां त 48 बहारूं ज़िंदगी जूं ख़तमु थियूं, बाक़ी बि जेके बहारूं रहियल आहिनि, इंसानु फ़ानी आहे, वञिणो ज़रूरु आहे उनखे, पर अव्हां जे एतमाद खे, अव्हां जे प्यार खे, अव्हां जी मोहबत खे कॾहिं बि ठेस पहुचाइण जी कोशिशि कोन कंदुसि, कॾहिं बि अव्हां जे एतमाद खे, अव्हां जे रवैयनि खे किथे विकिणण जी कोशिशि कोन कंदुसि, ऐं कॾहिं बि आउं कोन चाहींदुसि त आउं दोस्तनि जे हल्के, दोस्तनि जे एतमाद खे विकिरो करे को लानताणे जो वखर खणी वञी मणे मिटी जे हेठि दफ़न थियां। पोइ इहा उमेद ज़रूरु अथमि त आउं तव्हांजे एतमाद ते हमेशह पूरो लहण जी कोशिशि कंदुसि। जेतिरो बि मुंहिंजो वक़्तु ताईं वित आहे, अव्हां दोस्तनि सां गॾु अव्हां जे हिन काफ़िले जो हिकिड़ो नंढिड़ो सिपाही, हिकिड़ो नंढिड़ो कारकुन थी पंहिंजी ज़िंदगी जो जेको बक़ाया सफ़र आहे उनखे इज़त, मान, मर्तबे ऐं आजिबे सां गुज़ारण जी कोशिशि कंदुसि। अव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब, अव्हां जा वॾा वड़।